ख़बर अव्हांखे ॾियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बोर्ड मुतासिरनि पारां पाणी नेकाल न थियण ऐं वाहर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। दादू, भिरिया सिटी, कंडियारो, कोटड़ी, मदेजी, रेती ऐं सामारो जा बोर्ड मुतासिर रस्तनि ते निकिरी आया आहिनि। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। बरसाति ऐं बोर्ड सबबि घर ड्रही पट पइजी विया आहिनि। ॻोठनि में अञा ताईं पाणी बीठल आहे। बोर्ड मुतासिरनि जो चवणु आहे त बोर्ड सबबि घर ड्रही पट थी विया आहिनि, जॾहिं त बोर्ड जो पाणी हिन महिल ताईं बीठल आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बोर्ड मुतासिरनि पारां पाणी नेकाल न थियण ऐं वाहर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। दादू, भिरिया सिटी, कंडियारो, कोटड़ी, मदेजी, रेती ऐं सामारो जा बोर्ड मुतासिर रस्तनि ते निकिरी आया आहिनि। बरसाति ऐं बोर्ड सबबि घर ड्रही पट पइजी विया आहिनि। ॻोठनि में अञा ताईं पाणी बीठल आहे। इहो बोर्ड मुतासिरनि जो चवणु आहे। ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल कराए वाहर कई वञे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बोर्ड मुतासिरनि पारां पाणी नेकाल न थियण ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। दादू, भिरिया सिटी, कंडियारो, कोटड़ी, मदेजी, रेती ऐं सामारो जा बोर्ड मुतासिर रस्तनि ते निकिरी आया आहिनि। बरसाति ऐं बोर्ड सबबि घर ड्रही पट पइजी विया आहिनि। ॻोठनि में अञा ताईं पाणी बीठल आहे। बोर्ड मुतासिरनि जो चवणु आहे त ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल कराए वाहुर कई वञे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बोर्ड मुतासिरनि पारां पाणी नेकाल न थियण ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। दादू, भिरिया सिटी, कंडियारो, कोटड़ी, मदेजी, रेती ऐं सामारो जा बोर्ड मुतासिर रस्तनि ते निकिरी आया आहिनि। बरसाति ऐं बोर्ड सबबि घर ड्रही पट पइजी विया आहिनि। ॻोठनि में अञा ताईं पाणी बीठल आहे। बोर्ड मुतासिरनि जो चवणु आहे त ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल कराए वाहुर कई वञे।